अस्सलाम वालेकुम मियां अली मदद साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो कहिड़ा अथव सही आहे जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो हिनमहिल जेको आहे न तमामु गर्मी घटि थी वई आहे राति जो सुबुह जो तक़रीबन सवेर जो मंज़रु कंडियारे शहर जो छो त हाणे सियारो अचण वारो आहे न हाणे थधि पवणु शुरू थी वई आहे ऐं जेको फ़सुलु आहे इहो वणनि जो फ़सुलु आहे साईं कपह फुटी इहे सभु इहे अथव गोगड़ू नंढपिण में तव्हां ॾिठा हूंदा हाणे साईं गर्मी ख़तमु थियण वारी आहे बसि इंशाल्लाह महीनो वधि में वधि गर्मी हलंदी वधि में वधि छिके छिके महीनो हलंदी गर्मी छो त गर्मी हाणे बसि ख़तमु थियण वारी आहे सियारो अचण वारो आहे बाईपास तव्हां ॾिसी सघो था कंडियारे वारो बाईपास जेको आहे हाईवे जीअं त जेको मेहन जो बोह हूंदो आहे खपाईंदा आहिनि माण्हू हिनमहिल खणण जी तयारी में लॻा पिया आहिनि छो त सियारो ईंदो आहे सियारे में ख़तमु थींदा सफ़ा हे वॾा वॾा दड़ा ठहियल आहिनि जेके माण्हू हिनमहिल जेके आहिनि हितां कढी ऐं ॿिए हंधि मोकिलींदा आहिनि पोइ सियारो अचण वारो हूंदो आहे ख़तमु थींदा बोह महांगो थींदा ॾाढो तव्हांखे ख़बर आहे पाण खे जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो कंडियारो हाईवे ते असां पुॼी विया आहियूं हिनमहिल सुबुह सवेर सां हिनमहिल जेको आहे न थधि जी मौसम जीअं हूंदी आहे न हीअं लॻी पियो सफ़ा थधि जीअं चइबो आहे न सफ़ा ईअं लॻो पियो आहे हूअं त गर्मी हूंदी आहे पर हाणे थधि शुरू थी वई आहे छो त हाणे गर्मी ख़तमु थींदी ऐं सियारो शुरू थींदो ऐं ट्रियाला जेके पंजाब खां था अचनि कराची खां था वञनि के मुल्तान खां था अचनि त हेतिरा था वञनि बसि हिन जो वॾो टूर आहे टे ॾींहं टूर आहे 4 ॾींहं टूर आहे हा सच जी